ॾे परॾे में मौजूदु मुंहिंजे समूरनि सॼण साथियुनि खे पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक ते भलीकार। अस्सलाम वालेकुम, नमस्ते, हक़ मौजूद, चाक चङा भला, जोड़ मतारा, खीखेर, आसूदा, राज़ी खुशी, ॿियो मिड़ई ख़ैर। कहिड़ा तव्हांजा हाल, कहिड़ा तव्हांजा अहवाल। दोस्तों, पुराने थरपाकर ज़िले जे छाछरो, नंगर पाकर, चेलार, कांटियो, मिठी, इस्लामकोट, डीपलो ऐं अरनरो, उॾाणी, टिकटिकियो खां वठी तड़दोस, तड़ामंद, खावड़ खां थींदो खोखड़ा पार, अछड़ो थर खां थींदे उमरकोट जा जेके बि थर जा भिटन वारा इलाइक़ा आहिनि, उतां खां समूरे थर जे अंदरि जेके बि वसंदड़ मारूड़ा, झांगीड़ा, सांगीड़ा आहिनि, मारू ढाटी माण्हू आहिनि, उन्हनि समेत लीके जे हुन पार जैसलमेर, बीकानेर, बाड़मेर, छोटण, डूंगर ऐं जोधपुर, राजस्थान जो जेको बि इलाइक़ो आहे, उन समूरे इलाइक़े में वसंदड़ मारूड़नि, ढाटीड़नि, सांगीड़नि, झांगीड़नि खे पंहिंजो सिक भरियो सलाम क़बूल हुजे। दोस्तों, छा हाल आहे, कहिड़ा अवांजा हाल, कीअं थो अवांजो वक़्तु गुज़रे ऐं छा पिया सोचियो। ख़ैर, उहो पंहिंजी जाइ ते, पर अॼु तव्हांखे असां मारवाड़ी ढाटकी ऐं थरी लोक गीतनि जे मायानाज़ नामवर फनकार, ॾे परॾे में मशहूरी माणींदड़, ख़ूबसूरत मासूम आवाज़ ऐं मासूम दिलनि जो धड़कन ऐं पाण बि ज़ाती ज़िंदगी में इंतिहाई प्यारो ऐं मासूम रहंदड़ फनकार, ॾे परॾे में आलमी शोहरत माणे ढाटकी, मारवाड़ी ऐं थरी लोक गीतनि खे हुन सॼी दुनिया में मुतारफ़ करायो पंहिंजे नए रंग, ढंग, अंदाज़ ऐं स्टाइल सां। उन हैदर रिंद पारां ॻायल मशहूर थरी ढाटकी ऐं मारवाड़ी लोकगीत लाल गुलाबी वेस पाए जानी ईअं न तूं घुमतो कर, इहो गीत जेको हुन ॻायो ऐं पोइ सॼी दुनिया में हिन गीत मशहूरी माणी ऐं हीउ गीत सुपर हिट गीत जे तौर ते मशहूर थियो ऐं हिन गीत पंहिंजा नवां रिकॉर्ड क़ाइमु कया। थर जे अंदरि बुनियादी तौर ते जेको कल्चरल ड्रेसिंग आहे, उनजे अंदरि जेके ज़ेवरात आहिनि या जेका कल्चरल ड्रेसिंग आहे इस्तेमालु कई थी वञे, उहा एॾी शानदार ऐं ख़ूबसूरत आहे जो सॼी दुनिया जॾहिं उनखे ॾिसे थी त दंग रहिजी वञे। ऐं उन ड्रेसिंग में ऐं उन अंदाज़ सां ही जो लोक गीत आहे उहो माना मशहूरु थियो ऐं लिखियल गीत जेको शाइरी में, लोक शाइरी में, उनखे जॾहिं हैदर रिंद जो आवाज़ मिलियो त हुन अञा सॼी दुनिया जे अंदरि मशहूरी माणी। यानी लाल गुलाबी वेस पाए तूं जानी ईअं न तूं घुमतो कर, यानी ढाटकी मारवाड़ी ॿोली में जॾहिं इन स्टाइल ऐं अंदाज़ जो मक़ामी सतह जो ऐं मक़ामी लोक सतह जो जी शाइरी ऐं उतां जी जेका त उन शाइरी खे वरी इन अंदाज़ सां म्यूज़िक ऐं रिदम ऐं उनखे रक़्स ॾियणु ऐं पोइ उनखे ॻाइणु ऐं उनखे वरी हैदर रिंद जो आवाज़ मिलणु, तव्हां छा था सम्झो त हुन कामयाबी जा शानदार रिकॉर्ड क़ाइमु कया हूंदा। ऐं हा, वाकई ही जेका म्यूज़िक स्टोरी असीं तव्हांखे ॿुधायूं पिया, सुपर हिट म्यूज़िक स्टोरी आहे। बुनियादी तौर ते इन गीत जी लाल गुलाबी वेस पाए जानी ईअं न तूं घुमतो कर, इन में हैदर रिंद पंहिंजा नवां स्टाइल ऐं अंदाज़ सां जेको हीउ गीत ॻायो, उन सां हिन गीत न रुगो सुपर हिट स्टोरी जो रूप इख्तियार कयो, पर घणनि ई चेहरनि खे हिन गीत रुआरे विधो। सॼी दुनिया जे अंदरि थरपारकर थर जो जेको इलाइक़ो आहे उहो सहरा जे हवाले सां, सहरायत जे हवाले सां, रेगिस्तान ऐं उन वारी जे भिटनि ऐं दड़नि जे हवाले सां तमामु घणो मशहूरु आहे ऐं पूरी सॼी दुनिया में मशहूरु आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान जे अंदरि मौजूदु जेको सहरा आहे उहो दुनिया जे उन्हनि पहिरें नंबर जे उन्हनि रेगिस्तानी, डेज़र्ट ऐं राजस्थानी ऐं उन थर वारनि इलाइक़नि में शुमारु कयो वञे थो, मशहूरु आहे, जो उते तव्हांखे रुगो ऋणपट नज़र न ईंदो, रुगो झंग नज़र न ईंदो, उते वणकारी बि आहे, उते टोभा तरायूं ऐं उते
भिटनि पासाड़नि जे अंदरि मौजूदु ख़ूबसूरत वण ऐं ॾहर बि आहिनि। उन सां गॾोगॾु वारी जूं ज़िगज़ेग स्टाइल जूं डिघियूं कतारनि वारियूं भिटूं बि आहिनि, सफ़ेद वारी जा दड़ा बि आहिनि, ख़ूबसूरत रोहिड़े जा झंग बि आहिनि, वण बि आहिनि, रोहिड़े सां झिंझल ॿनियूं बि आहिनि ऐं उन सां गॾु ॿिया मुख़्तलिफ़ मंज़र आहिनि। त अहिड़ी ख़ूबसूरत मंज़र निगारी जे अंदरि जॾहिं इन क़िस्म जी इहा शाइरी जॾहिं ॻाइजे थी ऐं उहा बि तालुके छाछरो जे ॻोठ करीमदास जे तड़ सां तालुक़ु रखंदड़ उन शाइरी खे जॾहिं हैदर रिंद जो आवाज़ मिले थो त उहा शाइरी आसमान जे बुलंदियुनि ते पहुचे थी। ऐं पोइ जोधपुर, बीकानेर, जैसलमेर, बाड़मेर समेत ही जेको बि पूरो ढाट जो जेको इलाइक़ो आहे, राजस्थान जो इलाइक़ो आहे, हितां खां थींदो पोइ उहो थर जो माण्हू, ढाटी माण्हू, मारवाड़ी माण्हू, सिंधी माण्हू भले न्यूयॉर्क, लंडन, बर्तानिया, सिडनी, ऑस्ट्रेलिया या दुनिया जी कंहिं बि कुंड में वेठो हुजे, दुबई, सऊदी अरब ऐं पाकिस्तान जे बि तमामु घणनि इलाइक़नि में, ॾूरांहनि इलाइक़नि में वेठो हुजे, पर जॾहिं हू CD प्लेयर ते या MP3 जे वसीले या पंहिंजे मोबाइल जे वसीले ऑनलाइन जॾहिं हू इन क़िस्म जे थरी लोकगीत लाल गुलाबी वेस पाए जानी ईअं न तूं घुमतो कर खे ॿुधे थो त हुनखे यकीनी तौर ते पंहिंजो इलाइक़ो, पंहिंजो वतन, पंहिंजे वतन जो महबूब, पंहिंजे इलाइक़े जा महबूब माण्हू ऐं उहो मंज़र, उहा ख़ूबसूरती, उहे सॼा रस रिहाणियूं, उहे कोड कचेरियूं उनखे यादि पवनि थियूं ऐं हू पंहिंजे इन्हनि यादगिरियुनि जे वहलूर में, वकोड़ जी इन यादगिरियुनि जे वहलूर में गहर में हली ऐं पंहिंजे यादगिरियुनि खे ताज़ो ऐं तवानो करे थो। त जो दोस्तो हिन जेको स्टोरी में जेका म्यूज़िक स्टोरी आहे, जेका हैदर रिंद हीअ गीत जो ॻायो, इहो गीत जॾहिं रिकॉर्ड थियो ऐं कैसेट जी सूरत इख़्तियार कई त हिन गीत पंहिंजा नवां रिकॉर्ड क़ाइमु कया। बुनियादी तौर ते हिन गीत जे अंदरि जेको आहे सो वेस वॻनि जो ज़िक्र आहे, पहिराण जो ज़िक्र आहे, ड्रेसिंग जो ज़िक्र आहे, कल्चरल हिस्टोरिकल जेका ड्रेस आहे असांजी, उन जा ज़ेवरात आहिनि, उनजो ज़िक्र आहे। तंहिंजे करे हीअ गीत अञा वधीक सुपरहिट थियो ऐं औरतुनि में हीअ गीत तमामु घणो वधीक मशहूरु थियो। थर जो राजस्थानी, ढाटी, मारवाड़ी औरतूं हिन गीत खे पंहिंजे घर जे अंदरि, पंहिंजे कचेरनि में, पंहिंजे आम कार वहिंवार में ॿुधनि थियूं ऐं ॻाइनि थियूं ऐं हिनखे यादि बि कनि थियूं ऐं हिन ते ॻाल्हाइनि थियूं। त जी हा दोस्तो, ही लोकगीत जी स्टोरी जेका तव्हांजे आॾो रखीसीं, लाल गुलाबी वेस पाए जाने ईअं न तूं घुमतो कर, इहो गीत तव्हांखे ज़रूरु ॿुधणु घुरिजे। अॼोकी हीअ जेका वीडियो आहे इन जे अंदरि हैदर रिंद जे मुख़्तलिफ़ गीतनि ते तव्हां सां कचेरियूं थियूं आहिनि ऐं हीअ जेको गीत आहे इहो तमामु घणो मशहूरु थियो आहे। इहो लीके जो हुन पार, बॉर्डर जो हुन पार, तोड़े हिन पार, जेके असांजो वतन प्यारो पाकिस्तान, हिन में तमामु घणो मशहूरु थियो आहे। कीअं लॻी तव्हांखे हीअ स्टोरी, पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। मिलंदासीं वरी कंहिं ॿी वीडियो में, तेसिताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।